सऊदी अरब में मौजूद नवाज़ शरीफ जी ॾेह वापसीअ जी हतमी तारीख़ तय करण लाइ क़ानूनी टीम ऐं पार्टी अॻुवाणनि सां मुशावरती अमल जारी। नवाज़ शरीफ जा पार्टी अॻुवाणनि सां फ़ोन ते राब्ता ज़रियनि मूजिबि कुझु अॻुवाणनि ऐं वेझनि साथियुनि नवाज़ शरीफ खे 14 अगस्त ते वतन वापसी जो मशवरो ॾेई छॾियो। अक्सर साथियुनि पारां सेप्टेम्बर जी विच में वापसी जो मशवरो। नवाज़ शरीफ जो चवणु आहे त वतन वापसी ते कुझु अरसे लाइ जेल बि वञणो पियो त खेसि परवाह नाहे। नवाज़ शरीफ वेझनि साथियुनि खे नवंबर में आम चूंडूं कराइण जो इशारो बि ॾेई छॾियो। कराची जे इलाइक़नि सुल्तानाबाद ऐं हिजरत कॉलोनी में बिजली जी बदतरीन लोड शेडिंग ऐं पाणी जी खोड़ शहरी रोडनि ते निकिरी आया। सुल्तानाबाद जे रहवासियुनि जो PIDC पुल वटि धरणो, ॿिन्ही तरफ़नि खां रोड बंदि, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। सख़्त नारेबाज़ी, मुज़ाहिरीन पारां मसइला हल न थियण जी सूरत में CM हाउस वञण जो चिताव। लाहौर जी स्पेशल कोर्ट सेंट्रल 16 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग केस मां वज़ीर आज़म जे पुट सुलेमान शहबाज समेत ॿियनि खे बरी करे छॾियो। सुलेमान शहबाज अदालत आरो पेश थियो। FIA अदालत तरफ़ां पुछल 27 सवालनि जा जवाब जमा कराया विया। 12 अक्टूबर 2022 ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज हिन केस मां पहिरियां ई बरी थी चुका। हुकूमत महांगाई जो सतायल अवाम मथां ॿियो इलेक्ट्रिक बम किराए छॾियो। बिजली जे अघ में ₹1.24 फ़ी यूनिट इज़ाफ़ो नेपरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इज़ाफ़े सां वाहिपदारनि ते 46 अरब 76 करोड़ रुपयनि जो भार पवंदो। बिजली अघनि में वाध जुलाई, ऑगस्ट ऐं सेप्टेम्बर जे बिलनि में थींदी। ऐं भारत तरफ़ां पाणी छॾण सबबि चश्मा बैराज ते हेठियनि दर्जे जी ॿोॾ। ईंदड़ कुझु ॾींहं में सिंधु दरिया जे वहिकरनि में घटिताई जो इम्कान। दरियाहनि में पाणी जो मजमूई वहिकिरो 4,24,000 क्यूसेक ऐं ज़ख़ीरो 82 लख एकड़ फुट आहे। पंजाब रेंजर्स ऐं रेस्क्यू 1122 जो तालुके शकरगढ़ में गॾियल रेस्क्यू ऑपरेशन करे पाणी में फाथल माण्हुनि खे बचाए वरितो।